लोई बली शेखा खलील अहमद शेख साहब गोठ वडेरो उन मां सको सोट रहा उन भाइरनि के पीउ के माँ के सभिनि खे मुंहिंजे भाइरनि खे अबो मुंहिंजो अलीगोर शेख अहमद शेख साहब शेख मोहम्मद जो अपील आहे मूंसां हे ज़ुल्म आहे मूंखे ॾींहं राति कुटनि था मूंखे महिरबानी करे मूंखे छॾायो। जी नाज़रीन आम ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया नामालूम जवाबदारनि पारां हिकु मुगवी जी तशद्दुद कंदे वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई वई आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त नामालूम जवाबदार मुगवी मथां तशद्दुद करे रहिया आहिनि जॾहिं त मुगवी ज़ंजीरनि में ॿधल आहे। जी नाज़रीन आम ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया नामालूम जवाबदारनि पारां हिकु मुगवी जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई वई आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त नामालूम जवाबदार मुगवी मथां तशद्दुद करे रहिया आहिनि जॾहिं त मुगवी वारसनि खे दाऊं कंदे चई रहियो आहे त मूंखे ॾोहारनि खां बाज़ियाब करायो। वधीक छा मंज़र आहिनि अचो त ॾिसूं था हिन वीडियो में। लोई बली शेखा खलील अहमद शेख साहब गोठ वडेरो उन मां सको सोट रहा उन भाइरनि के पीउ के माँ के सभिनि खे मुंहिंजे भाइरनि खे अबो मुंहिंजो अलीगोर शेख अहमद शेख साहब शेख मोहम्मद जो अपील आहे मूंसां हे ज़ुल्म आहे मूंखे ॾींहं राति कुटनि था मूंखे महिरबानी करे मूंखे छॾायो। क़ुरान जा वास्ता तव्हांखे अलाह जी ज़ात जा वास्ता खलील अहमद शेख साहब मूंसां ज़ुल्म आहे ॾींहं राति कुटनि था मूंखे हे ज़ुल्म आहे मूंखे आज़ादु करायो बाबा अलीगोर वॾेरा खलील अहमद शेख साहब मूंसां हे ज़ुल्म आहे मूंखे आज़ादु करायो। खलील शेख सोच मुझा मूंखे आज़ादु कराए ॾिस मूंसां केतिरो ज़ुल्म आहे सोच मुझा त के